अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। असां पढ़ूं पिया सूरत शुरा। हाणे हेसि ताईं असां 141 आयतूं पढ़ियूं आहियूं, पढ़ियूं अथऊं। हिन खां अॻु में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे माण्हुनि सां वास्तो उहा ॻाल्हि हली। अलाह ताला नबातात ठाहे थो खाइण पीअण जे लाइ असांजे, उहे आयतूं आहिनि उन मंझि। उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो, जेको 58 आयतुनि ते मुश्तमिल हो। उन खां पोइ हज़रत मूसा जी क़ौम यानी बनी इसराइल खे कबथियुनि मिस्र जे ग़ुलाम करे रखियो ऐं उन ते सख़्ती कंदा हुआ। ऐं अलाह ताला चाहियो थिए त उन्हनि खे जेके ज़लील थिया आहिनि, हेठि थिया हीणा थिया आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढे, आज़ादु कराए। आज़ादी जी ज़रूरत आहे, ग़ुलामी ऐं आज़ादी आहे, उहो मसइलो आहे उन्हनि जो। उन खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र आयो त बुत परस्ती कंदा हुआ संदसि पीउ बि ऐं ॿिया माण्हू बि। उन्हनि खे मना थिए कयईं, उन्हनि नथे मञो। उन्हनि जो ज़िक्र आयो 36 आयतुनि मंझि। उन खां पोइ ज़िक्र आयो नूह अलैहिस्सलाम जो, यानी हेठां खां मथे वियो ॻाल्हि, हाणे वरी ॻाल्हि मथां खां हेठि। नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में ॼण क्लास सिस्टम ऐं कास्ट सिस्टम जेके आहिनि से शुरू थिया आहिनि, जेके अञा ताईं ॿिए मसइला आहिनि। सो उहो हुयो, उनखे अलाह ताला जे तरफ़ां हज़रत नूह अलैहिस्सलाम ते चयो त ईअं न कयो ऐं पंहिंजो क्लास सिस्टम ऐं कास्ट सिस्टम जो सुठो न आहे। हीअ वाइट सुप्रीमिसिटी ऐं फलाणो हिंदू असीं आर्या असीं भला अहिड़ा सभई असीं अरब असीं भला आहियूं, अजमी ख़राबु आहिनि, अजमी भला आहियूं, अरब ख़राबु आहिनि, ताज़ी ख़राबु आहिनि, सभु को माण्हू भाईंदो ॿिया ख़राबु आहिनि, असीं भला आहियूं। कारा जेके भाईंदा कारा ख़राबु आहिनि, अछा ख़राबु आहिनि, अछा भाईंदा कारा ख़राबु आहिनि, पीला ख़राबु आहिनि, सभु हिकु ॿिए खे ख़राबु सम्झे थो। हाणे इहो बि हिकिड़ी आफ़त अची वई आहे। उन खां पोइ हाणे हेठि थी ॻाल्हि, पंहिंजो हज़रत पहिरीं हज़रत मूसा, पोइ हज़रत इब्राहिम मथे, हज़रत नूह अलैहिस्सलाम मथे, हाणे अचे थी हेठि हज़रत हूद अलैहिस्सलाम जो ज़मानो, यानी आद की क़ौम जेका पहिरीं, उन्हनि वॾा वॾा घर ते बनाया, वॾियूं महल माड़ियूं, रीन कुल फीरियन। उहे जेके हिन ज़माने में मुसीबत उहा साॻी आहे। ऐं माण्हुनि सां सख़्ती ते कयूं, माण्हुनि सां ॻाल्हियूं ते कयूं, ज़ुल्म ते कयूं, धरती ते अलाह खे नथे मञूं। अलाह जी ॻाल्हि खे मञण जी ॻाल्हि अवल आहे। उन खां पोइ समूद क़ौम जी ज़िक्र आयो। हाणे ईंदो उहो शायदि अलाह कज़बत आदि अची वई। हाणे 41 खां वठी कज़बत समूद न मुर्स, हाणे अचे समूदी ॻाल्हि। हू मथे माड़ियूं ठाहींदा, हाणे हीअ वरी जेके आहिनि से जबलनि में माड़ियूं था ठाहिनि, जबलनि यानी फरहाद जी किसो ॿुधोसीं, उहो पथर जबल कुठे ऐं उतां सुरंग ते ठाहियईं। हाणे हिन ज़माने में सुरंगूं ठाहिनि था, पर उहे बमबारी कनि था, पंहिंजो जेके इहे शयूं आहिनि बारूद वग़ैरह इस्तेमालु कनि था उन सां। पर अॻे माण्हू हथ सां कुटींदो हो, माना वरी तकलीफ़ वारी ॻाल्हि हुई, पर माण्हू अॻु में बि घर ठाहींदा हुआ जबलनि मंझि, ऐं पंहिंजो ॿियूं ॻाल्हियूं मुसीबतूं हुननि जूं जेके हुयूं। ॿी समूद जे क़ौम सां ॿीं पाणीअ जी विरासत जेका आहे, यानी रिसोर्सिस जी विरासत, जेको आहे माल मिल्कियत पाकिस्तान में मसइलन सो सभु को भाए पंजाब वारो भाए त असीं खणी वञूं हलिया, पनाहगीर भाए त आऊं खणी वञा हलियो, बलोच भाए त आऊं खणी वञा हलियो। पर हाणे कंहिंखे मिले कोन थो, सिंधी भाए त आऊं सही हड़प करे वञा हलियो, ॿियो कंहिंखे न मिले। ऐं सभु हिकु रुॻो मुंहिंजो पेटु भरिजे, ॿियो ॻोठु राज ॿियनि खे न मिले। त सभु मुसीबत आहे। रिसोर्सिस ते कब्ज़ो सॼी दुनिया करे थी। अमेरिका रिसोर्सिस जे लाइ सॼियूं जंगियूं कराए थो सॼी दुनिया में। ऐं अमेरिका, यूरोप वारा, नेटो वारा छा लाइ था परायनि मुल्कनि में वेठा पथकनि सथकनि ऐं मारिजनि ऐं मारीनि माण्हुनि खे, छा लाइ? रिसोर्सिस जे कब्ज़े जे लाइ। ऐं चीन जेको आहे छा लाइ? रिसोर्सिस जे कब्ज़े जे लाइ। पाणीअ जो रिसोर्स जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। ॿिया रिसोर्स जेके मिनरल्स जा रिसोर्सिस, गोल्ड जा रिसोर्सिस, डायमंड्स जा रिसोर्सिस, कोयले जा रिसोर्सिस, पाणी जा रिसोर्सिस, सभु रिसोर्स आहिनि। इहो ॻाल्हि आहे समूद क़ौम जी। हुननि ते सालिह अलैहिस्सलाम नबी आयो। हाणे ताईं आयत शुरू थी थिए 141 आयत खां।
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم असां थोरो मथां था पढ़ूं إن في ذلك الآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم كذبت ثمود المرسلين ثمود قوم जेके पंहिंजे नबियनि खे कूड़ो कयूं إذ قال لهم أخوهم صالح ألا تتقون संदन भाउ सालिह अलैहिस्सलाम संदन भाउ माना संदन क़ौम मज़ा हो जीअं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरैशिन मज़ा हो त संदन भाउ हुजण निकिलियासीं अला तत्तक़ून छा अलाह ताला खां नथा डिॼो ज़ुल्म करियो था धरती ते अलाह खां सवाइ ॿियनि खे पूॼियो था इहे बि ज़ुल्म ॿियनि जी पूॼा करणु उहो बि ज़ुल्म आहे पर अलाह खां न डिॼी ऐं माण्हुनि ते ज़ुल्म करणु जानवरनि ते ज़ुल्म करणु ऐं यानी इहो बि तकलीफ़ वारी ॻाल्हि इहो बि जेको आहे सो ज़ुल्म आहे अला तत्तक़ून छा अलाह खां नथा डिॼो इन्नी लकुम रसूलुन अमीन ऐं तव्हां ते रसूल अमानत वारो थी आयो आहियां हाणे सभई रसूल चवंदा हुआसीं अमानत वारा रसूल पाक सादिक़ुन अमीन सम्झंदा हुआ सभई जॾहिं दावा कयईं नबूअती त पोइ चऊं बसि तूं त कूड़ो आहीं पोइ कल्ह चयो वधे त सदिक़ आहियां अमीन आहियां ऐं पंहिंजी मामूली ॻाल्हियुनि ते उन ते आउं सादिक़ अमीन हाणे वॾी ॻाल्हि अलाह ताला जी ॻाल्हि उन खां वधीक ज़ालिम केरु थींदो जेको पाण ते कूड़ ठाहे त मूंखे अलाह मोकिलियो आहे हालांकि अलाह न मोकिलियो हुजेसि या क़ुर शरीफ़ में केतिरा दफ़ा आई आहे हिन क़िस्म जी इन माना वारी त आउं वधीक ज़ालिम थींदुसि जेकॾहिं आउं कूड़ ठाहियां अलाह ते त मूंखे अलाह मोकिलियो आहे हालांकि मूंखे अलाह न मोकिलियो हुजे मूंखे अलाह मोकिलियो आहे तव्हांजे लाइ मोकिलियो अथसि तव्हां जेके कमु करियो था बुछड़ा आहिनि इहे सुठा न आहिनि इहो मूंखे अलाह ताला ॿुधायो आहे तव्हां ते अज़ाबुन अज़ीम अचिणो आहे हाणे सभु अज़ाबुन अज़ीम जी ॻाल्हि हिन सभिनी में अचे पई इन्नी लकुम रसूलुन अमीन फत्तकुल्लाह अतीऊन ऐं अलाह खां डिॼो ऐं मुंहिंजी इताअत करियो नबी जी इताअत करणु लाज़मी आहे वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र ऐं तव्हां खां त को अज्र कोन थो घुरां भाड़ो कोन थो घुरां एवज़ कोन थो घुरां इन अजी इल्ला अला रब्बिल आलमीन मुंहिंजो अज्र मुंहिंजो भाड़ो अलाह ताला ते आहे जेको रब्बुल आलमीन आहे सभिनी जहाननि खे ठाहींदड़ ख़लकींदड़ परवरिश कंदड़ रब जी ख़ल्क़ वारो हिकिड़ो ख़लकींदड़ अलाह ख़ालिक़ आहे ख़ल्लाक़ुल अज़ीम आहे पर पोइ वरी उनखे सस्टेन करणु की ठाहे छॾण जी ॻाल्हि उनखे वरी पोइ मेंटेन करण वारो अलाह ताला आहे उहो रब्बुल आलमीन आहे जहाननि खे सस्टेन करे पियो जेको तुतरकून फीमा हुना आमिनीन छा तव्हां छॾिया वेंदव हितां जे शयुनि में अमन सां यानी जेको ठाहियो पिया वॾा वॾा घर इहे ताईं हिते हमेशह रहंदो जे ठाहियो पिया 7 माड़ 15 माड़ उहा हिंदुस्तान जो उहा अमरा आहे जो 70 माड़ मूं ठाही आहे ऐं अकेलो उते रहंदुसि मुंहिंजा हेतिरियूं मुंहिंजूं कारूं आहिनि हाणे केरु कारूं हलाईंदुसि रुॻो नौकर चाकर रखंदे पंहिंजो संस भाउ ॿी बिल्डिंग में आहे अलाए छा आहे नालो मूंखे ख़बर न आहे 70 माड़ ठाहियईं पर अॻियां जेको आहे हुनजे ॿिया माण्हू जेके ग़रीब गुरब आहे हुननि जे हुन इलाइक़े में ठाहियईं यानी हिननि खे ॾेखारण जे लाइ तई गुरबत में पिया रहो अफ़लास में पिया रहो ऐं छित बि कान अथव ऐं मूं वटि 70 माड़ आहे मुंहिंजी टंग हुते थी रहे ॿांह हुते थी रहे अखि हुते थी रहे गोॾो हुते थो रहे लाहौल वला तूं भला हिकिड़ो माण्हू 1 पीस किथे रहंदे हिकिड़े कमरे में रहंदे की 70 माड़ में रहंदे हिंदुस्तान जो पर हाणे सभु को माण्हू चवंदो आहे 70 माड़ में रहां त इहे सभई तव्हां खणी वेंदव छा जॾहिं मरंदव त भला पाण सां खणी वेंदव छा तुतरकून फीमा हुना आमिनीन हिन में अमन सां रहियो पियो हूंदे सदाईं जा हमेशह फी जन्नातिन व उयून जेके बाग़ बुस्तान ठाहिया अथव जेके चश्मा धारिया अथव हथ कया अथव कब्ज़ा कया अथव इलीगल या लीगल वज़रूइन व नख़लिन तलहा हज़ीम ऐं जेके बनियूं आहिनि जेके खजियूं आहिनि ऐं जेके खजियुनि जा छुगा आहिनि ऐं ॻुथल आहिनि जेके हज़ीम हिक ॿिए सां وتنحتون من الجبال بيوتا فارحين समूदी क़ौम जेका मूं पाण ॾिठो ईरान मंझि असां लंघियासीं पर्शिया जे फारस जे इलाइक़े में जा
त पसर गाधा ॾांहुं वञूं पिया, रस्ते में जबल हुजनि, उनमें कोठियूं ठहियूं पिया आहिनि, मतिलबु त माण्हुनि जे रहण जे लाइ ठाहियूं, जबल परे खां ॾिठियोसीं, अंदरि त असीं कोन वियासीं हुन सां। त ॿिया अहिड़े क़िस्म जा ॿियनि इलाइक़नि में यमन में उनमें पंहिंजो छा चइबो आहे उर्दुन में वग़ैरह में इलाइक़ा आहिनि जिते जबलनि में जॻहियूं ठाहियूं अथऊं। पाण वटि कराची में जबल खे खोटियो त ठाहे वेठा आहिनि। أتتركون فيما هنا آمنين في جنات وعيون وزروع ونخل طلعها هضيم وتنحتون من الجبال بيوتا فارهين. فارهين माना कारीगर, तमामु सुठो भलो कारीगर जेको आहे कारीगर थी, यानी कारीगर त आयो वाकई, पर हाणे मतिलबु त हीअ कहिड़े कम जी शइ ठाही अथव जेका जबल में ठाही अथव। फतकुल्लाह अतीऊन, अलाह खां ॾिजो ऐं मुंहिंजी इताअत करियो। इहा ॻाल्हि आउं चवां थो, वला तुतीऊ अमरल मुसरिफ़ीन, जेके इसराफ़ करण वारा माण्हू आहिनि, हद खां लंघंदड़ माण्हू आहिनि, ज़ुल्म करण वारा माण्हू आहिनि, उन्हनि जे ॻाल्हियुनि जी इताअत न करियो, उन्हनि जे पोयां नालो। الذين يفسدون في الأرض ولا يصلحون, जेके फ़साद कनि था धरती ते ऐं इस्लाह नथा कनि। हाणे सूरत नवल मंझि उहा त रहतनि, 9 रहत हुया, यानी 9 ग्रुप, 9 हुया। हाणे 9 पार्टियूं हुयूं पंहिंजे पाकिस्तान में बि, जन फलाणे माण्हूअ खे जेको आहे सो वराए सराए ऐं सोढ़ो करे ऐं शहीद कयो, उहे बि 9 हुयूं। हुते नवल में उन्हनि जो ज़िक्र आहे, सूरत नवल में, उहा नवल आहे बि वञे हिसाब सां 9 आयतूं आहिनि उहे, ऐं 27 सूरत आहे, उहे बि 9 आहिनि, ऐं 45 खां शुरू थी थिए, उहे बि 9 आहिनि, त 9 रहत उहे हुआसीं। हाणे 9 ग्रुप ठहिया पाकिस्तान मंझि, ऐं हिते बि सालिह अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ बि 9 हुआ। सो हिते हुननि जी ॻाल्हि आहे, الذين يفسدون في الأرض, फ़साद पखियण धरती ते रुॻो, वला युस्लिहून, इस्लाह न कनि, चङाई जी ॻाल्हि कोन कान्हे। पाकिस्तान वारो सभु को बुछड़ाई में पियो आहे, इस्लाह जी को ॻाल्हि कोन थो करे। قالوا إنما أنت من المسحرين, हुननि सभिनी चयो हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे त तूं जादू थियल आहीं। मुसहरीन, साहिर जेको आहे सो एक्चुअली माना सहर जेका डॉन जे विच में जेका काराण ऐं अछाण जे विच में जेको वक़्तु आहे, उहो आहे सहर जो, सहर जो। इन मज़ा ई वरी जादू सहर बि इन करे जो उहा काराण ऐं अछाण जेका गॾियल आहे, मुंझियल आहे, इन करे उहो सहर आहे, उहो सहर जे वक़्त जो आहे। ऐं मुसहरीन माना तो ते जादू थियल आहे, ऐं साहिर आहीं तूं, जादूगर आहीं, त जादू ऐं सहर ऐं डॉन जो वक़्तु जेको आहे इहो पाण में मिलनि था। मतिलबु त हिन जो हिकिड़ी रूट मज़ा, हिकिड़ी असुलु हिननि जो जेको आहे सो रूट साॻियो आहे, सीन हा रया, इन मज़ा सहर साहर मुसहर मुसहरीन। मुसहरीन तूं जादू थियल आहीं, यानी तो ते जादू थियल आहे। तूं मजनून, जुनून जिन माना तुंहिंजो मथो लिकल आहे, मतिलबु त तुंहिंजो अकुलु ॻुझो थी वियो आहे, लिको पियो आहे, तोखे मजनून आहीं, तूं जिन आहे तोखे। इहो बि साॻी माना इन ई लफ़्ज़ जी आहे, अहिड़े क़िस्म जी आहे। मा अंत इल्ला बशरुम मिसलुना, हज़रत सालिह खे चऊं तूं कुझु कोन आहीं सवाइ असां जहिड़ो ई हिकिड़ो माण्हू आहीं, खाईंदो पींदो असां वांगुरु। तूं पाण खे मोतबर थो सॾी त मूंखे अलाह मोकिलियो आहे, अलाह तोखे कहिड़ो मोकिलियो हूंदो। मा अंत इल्ला बशरुम मिसलुना फाति बिआयतिन इन कुंत मिन अस्सादिक़ीन, त मौजज़ो को आण, जेकॾहिं तूं सचो आहीं त मौजज़ो आण। कहिड़ो मौजज़ो तव्हांखे खपे? चए हू जेको जबल आहे उन मथां ॾाची निकिरी अचे ऐं असीं खीरु पियूं हुनजो, ऐं हुनजी गोरो बि हुजे। ठीकु आहे, अलाह ताला खे अर्ज़ु कयो पंहिंजे हज़रत सालिह अलैहिस्सलाम। हाणे ही मौजज़ा आहिनि, माण्हू घणेई आहिनि काफ़र अॼु बि जेके मौजज़नि खे नथा मञनि, पर अलाह ताला जॾहिं करणु का चाहे शइ थो करे सघे थो, आसमान ऐं ज़मीननि खे ठाहियो अथसि, सो सभु कुझु करे सघे थो। पोइ हाणे इन ॻाल्हि तां माण्हुनि खे कावड़ थी अचे, पोइ वरी उहा बुतियूं सुबतियूं ॻाल्हियूं हिन ज़माने में बि कनि था, पोइ वरी असांजे बूथ में हणनि था ईअं करे, त हीअ ॻाल्हि नथा मञो त न मञो, पर मतिलबु त ठीकु आहे, अलाह जी कारखानो हले पियो, तव्हांजे करे को बंदि कोन थी वेंदो हलियो, पर तव्हां पंहिंजे बूथ ते थुक उछलींदो आसमान ॾांहुं त बूथ में अची तव्हांखे पाण खे लॻंदी। यानी अहिड़ा बदतमीज़ माण्हू, बद फज़ीलता माण्हू, भई अलाह जो ज़मान, अलाह जो जहान आहे, जीअं वणेसि थी करे,
हीअ पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, हींअर मौजज़ा थियनि था। हीअं ॾिसो कोन छा थियो आहे अमेरिका सां, हेॾो ज़ुल्म कयो अथसि धरती ते। अलाह ताला कहिड़ो हुनजो कयो आहे जो सॼो जहान वठिजी वियो आहे जो कोविड में। इहो छाजे लाइ थियो आहे? इहो अज़ाब कोन्हे अलाह ताला जो, लश्कर कोन्हे, जुनूद कोन्हे, इहो कहिड़ो वायरस आहे, छा आहे? कैन यू सी इट? इज़ इट विज़िबल? कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे लॻे थी ऐं ॿुधारो कयो, ॿुथारो जलियो ऐं घुमंदा वरितो था, सॼी डप में फतको था, सॼी दुनिया पई फतके पियो सां। अलाह ताला जो अज़ाब इहो ॾमर कोन्हे को? इहो तव्हां ते थींदो जेके मुस्तहज़ीन, जेके इस्तिज़ा कनि था, टोकूं कनि था अलाह ताला जे इंतिज़ाम ते, अलाह ताला जे निज़ाम ते। रब पाक उन्हनि खे वठ कंदो। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। शर्फ़ कोन्हे आहे, त सियाणप कोन्हे, साञक कोन्हे का, जो बदतमीज़ी सां ॻाल्हायो था, बेहयाई सां ॻाल्हायो था। الذين يفسدون في الأرض ولا يصلحون قالوا إنما أنت من المسحرين ما أنت إلا بشر مثلنا। तूं असां जहिड़ो ई माण्हू आहीं। हाणे सभई सम्झंदा सभु असांजे लाइ सभई वाहियात माण्हू आहिनि, थर्ड क्लास माण्हू आहिनि, सभई हुननि खे गारियूं गंद वेठा ॾियो था। ما أنت إلا بشر مثلنا فأتِ بآية إن كنت من الصادقين। आयत हाणे मौजज़ो, हाणे मौजज़ो ॾेखारियां। हज़रत ॾाची निकिरी आई, पोइ कीअं थिए पई अथऊं जे पाणी रिसोर्स जो जेको आहे विरासत छा थींदी, हिकिड़े ॾींहुं तव्हीं पाणी पीअंदो, ॿिए ॾींहुं ॾाची पीअंदी। हाणे इहा इन ॻाल्हि हुनखे वणी कोन थिए, छो हुनखे पाणी हर रोज़ु खपे, पाणी खपे, खीरु पीओ होॾां ॾाची जो, पर हुनखे खपंदो रिसोर्स सभु थिए। हाणे ईअं मतिलबु त इहो ॾिसूं था असां पाणी ते कब्ज़ो हिंदुस्तान थो करे पियो, चए बाबा असां सॼो पाणी असांखे खपे, पाकिस्तान खे ज़रूरु कोन ॾींदासूं। ठीकु आहे, हींअर अलाह ताला मौजो करे ॾेखारियो कोन थो, सॼो उत्तराखंड में जेको आहे सो डैम किरी पियो हलियो। हाणे पाकिस्तान पंजाब सभु चए थो सभु डैम असीं हिते पंजाब में ठाहियूं, बसि हिते पाणी सभु हिते इकठो करे। हाणे मूं पाण 1960 में ॾिठो, सॼा बयाबान लॻा पिया, हाणे सॼो पाणी उते आहे, सभु जेको आहे पोखूं लॻियूं पियूं आहिनि, सिंध में पाणी ज़रूरु बि कोन्हे को। हाणे मतिलबु त अहिड़ो ज़ुल्म थींदो त सिंध वारा वीचारा बाॾाईंदा रब पाक खे, पोइ तव्हां ते वरी पोइ आफ़त ईंदी। त हाणे इहो उत्तराखंड जो डैम टुटियो अथव, तव्हांजा बि डैम इहे टुटंदा जॾहिं तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी। أنت إلا بشر مثلنا فأت بآية إن كنت من الصادقين قال هذه ناقة لها شرب ولكم شرب يوم معلوم। हीअ ॾाची आहे, हिन जे लाइ पीअण जे पाणी जो हिकिड़ो ॾींहुं आहे मुक़ररु, ऐं तव्हांजे लाइ हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु आहे। विरासत ईअं थियलु आहे। हाणे तव्हां ईअं कजो, हिकिड़े ॾींहुं तव्हां पीजो, ॿिए ॾींहुं हू पीअंदी। शिरबुन नाक़तुल लहा शिरबुन, लहा शिरबुन इन जे लाइ पाणी पीअण जो हिकिड़ो ॾींहुं आहे मुक़ररु। वलकुम शिरबुन, ऐं तव्हांजे लाइ पीअण जो ॿियो ॾींहुं आहे। यौमिन मालूम, यानी वाराबंदी थी वई आहे, वाराबंदी पाण वटि कंदा आहिनि पंहिंजो ऑफिसर। यौमिन मालूम, सभु कंहिंखे ख़बर आहे हिते फलाणे ॾींहुं फलाणो पीअंदो, फलाणे ॾींहुं फलाणो। वला तमस्सूहा सू वला तमस्सूहा बिसूइन फयअख़ुज़कुम अज़ाबु यौमिन अज़ीम। हिन सां हथु चुरांद न कजो, हिन सां खेचल न कजो, हिनखे मारिजो मुरिजो न, जेकर न त पोइ मारींदव त पोइ अज़ाब जो वॾो अज़ाब ईंदो तव्हां ते। हाणे हुननि बि कोन मञियो, हीअ जेके पाण वारा यार हींअर आहिनि, बूथ ते मुंहिंजे पिया हणनि था, भई मसनद ते फलाणे ते चढ़ियो, मूसा जो कहिड़ो ॻाल्हि आहे, हीअं थियो हूअं न थियो। मूसा जो छो कोन थियो? तोखे नथो मञण में अचे, माना थियो कोन को? न मञ त न मञ, तूं घर में वेह पंहिंजे आराम सां फज़ीलत सां, भई जेको थियो सो थियो। हींअर जेको थिए पियो अखियुनि सां ॾिसी कोन थो कीअं पियो थिए। वला तमस्सूहा बिसूइन फयअख़ुज़कुम अज़ाबु यौमिन अज़ीम फ़अक़रूहा। पोइ हुन जूं कुझु हुन वढे छॾियूं, जेको माण्हू हो। फस्बहू नादिमीन, पोइ थिया ॿिए ॾींहुं नादिम थिया। फ़अख़ज़हुमुल अज़ाब, पोइ अज़ाब हुननि खे वठ कई, पकड़ कई। हिन फ़ी ज़ालिक लआया, बेशक इन में अलाह ताला जी आयत आहे, निशानी आहे, मौजज़ो आहे।
वमा कान अक्सरुहुम मुमिनीन। असीं इहा ई ॻाल्हि करियूं पिया, तव्हां जहिड़ा घणेई आहिनि, पर ठीकु आहे, आसमान सिजु उभरंदो पियो, लहंदो पियो, तोखां सवाइ दुनिया हलंदी पई, तूं मरी वञे तंहिंखां पोइ बि हलंदी पई, तोखे अहिड़ी वठ कहिड़ी पई यार पाक जे तरफ़ां जो तूं माण्हुनि ते थो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो उछली। शर्म कर। फख़ज़ुहुमुल अज़ाबु इन्न फ़ी ज़ालिका लआया। अलाह ताला जो अज़ाब हुननि खे आयो, हिन में आयत आहे, निशानी आहे। तूं ॾिस, तोखे नथी वणे ॻाल्हि, तूं माठ करे वेठो हुज, दुनिया हलंदी पई, तोखे न वणे तूं डिलीट करे छॾंदो कर। वमा कान अक्सरुहुम मुमिनीन। घणा जेके आहिनि से तो जहिड़ा घणेई आहिनि, नथा मञी, मिड़ी ख़ैर न मञ, तूं तोखे केरु थो चए तूं मञ। وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ। बेशक अलाह ताला अज़ीज़ आहे, सगारो आहे, ताक़त वारो आहे। आसमान ॾिस, ज़मीन हिकु करे छॾी अथसि हींअर, कोविड में सॼी दुनिया मुब्तला आहे। अमेरिका ॾिस त फतके पियो, कंहिं छा तो होॾां अफ़गानिस्तान में हमिलो कयो अथऊं 20 सालनि खां, 30 साल 40 सालनि खां, कहिड़ी हालत थी अथनि, अञा शर्म कोन, निकिरनि कोन था। कज़्ज़बत क़ौम लूतिनिल मुरसलीन। हिन खां पोइ हाणे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सदोम ऐं गुमोर, जेके सेक्शुअल परवर्शन वारा माण्हू, हाणे अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन्हनि ॻाल्हियुनि खे वञी सस्तो था सम्झनि ऐं ख़राबु, मतिलबु त हुननि खे ख़राबु थी लॻे त कोई नसीहत करे भई तव्हांखे गुनाहनि खां रोके, बुछड़ा कमु न कंदा करियो। परवर्शन, सेक्शुअल, सोडामी, सदोम ऐं गुमोर जो इलाइक़ो। कज़्ज़बत क़ौम लूतिनिल मुरसलीन। हाणे इहो थींदो पंहिंजे 160 आयत खां वठी 175 आयत ताईं 16 आयतूं हाणे। कज़्ज़बत क़ौम लूतिनिल मुरसलीन। लूत जी क़ौम, उन सदोम ऐं गुमोर जो नालो आहे। इज़ क़ाल लहुम अख़ूहुम लूत। हुनजो भाउ, हुनजो भाउ कोन हो, हिन मतिलबु त सॻो को भाउ या हुननि जे क़ौम अञा कोन हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो भाइटियो हुयो ऐं उते वञी रहियो ऐं हिन क़ौम मथां कोन हो, ऐं उतां ई शादी कयईं उनजी घरवारी हुनजी, उन इलाइक़े जी। क़ाल लहुम इज़ क़ाल लहुम अख़ूहुम। भाउ इन करे इन माना में आहे त हुनखे सॾे थो पंहिंजे अलाह जे रस्ते ॾांहुं, हिन भाउ इन सेंस में। अला तत्तक़ून। अलाह खां छो नथा ॾिजो। इनी लकुम रसूलुन अमीन। ऐं तव्हां वटि त अमानत वारो रसूल थी आयो आहियां। फत्तक़ुल्लाह वअतीऊन। पोइ अलाह खां ॾिजो ऐं ताअत करियो अलाह जी, ऐं मुंहिंजी ताअत करियो। तीऊन माना अतीऊनी, मुंहिंजी इताअत करियो, यानी जीअं आउं चवां थो तीअं करियो, जीअं नबी चवंदो हो। छो जो नबीअ खे अलाह ताला चए थो त हीअं कर, हीअं क़ौम खे पंहिंजे चओ त हीअं कनि। असीं निमाज़ूं जेके पढ़ूं था, असांखे त क़ुर में त कोन लिखियलु आहे घणा वक़्तु पढ़ूं, कहिड़े वक़्तु पढ़ूं, कीअं पढ़ूं, छा कयूं। त पोइ अलाह ताला पंहिंजे नबी जे तरफ़ां असांखे ॾेखारियो आहे, ॿुधायो आहे त हीअं कयो। इहे सभु अहकामात असांजी सुन्नत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। हीअं कोन त सुन्नत खे छॾे रुॻो क़ुर ते हलिबो। इहो हिकिड़ो मसइलो अॼुकल्ह माण्हुनि पैदा कयो आहे। इन्नी लकुम रसूलुन अमीन फत्तक़ुल्लाह वअतीऊन वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र। ऐं तव्हां खां अज्र कोन थो घुरां, बदिलो कोन थो घुरां, मज़ूरी कोन थो घुरां। इन अज्रिय इल्ला अला रब्बिल आलमीन। मुंहिंजो अज्र जेको आहे, मुंहिंजी मज़ूरी अलाह ताला ते आहे, रब्बिल आलमीन ते आहे, जेको जहाननि जो पालनहार आहे। अतातून ज़ुकरान मिनल आलमीन। ऐं पंहिंजो अचो था मर्दनि ॾांहुं, यानी सेक्शुअली यू कमिंग टू मैन, मैन टू मैन, वीमेन टू वीमेन। कहिड़ी ॻाल्हि आहे यार। अतातून ज़ुकरान मिनल आलमीन। सभिनी जहाननि मां, यानी पहिरीं क़ौम हुई जंहिं इहो कमु शुरू कयो। हाणे उहो हींअर जेको आहे सो जिते किथे जेको थिए पियो। हाणे इन करे अलाह ताला कहिड़ो ॾमर कयो आहे, छो कयो आहे हींअर धरती ते, इन्हनि ॻाल्हियुनि में छा कयो आहे। हींअर सॼो जहान जेको आहे सो हीउ सेक्युलर जेको निज़ाम करे छॾूं, छो बाबा इहो भले हीअं करियो, शादियूं पहिरियों पाण में मर्द सां, ज़ालूं ज़ालुनि सां, हाणे इहो हले पियो। अतातून ज़ुकरान मिनल आलमीन वतज़रून मा ख़लक़ लकुम रब्बुकुम मिन अज़वाजिकुम। ऐं पंहिंजूं अज़वाज जेके तव्हांजूं ज़ालूं जेके आहिनि, औरतूं आहिनि, मर्द औरतूं,
उहो जेके ख़लकियूं आहिनि अलाह ताला जोड़ा करे उहो तव्हां छॾे ॾिनो आहे वरी मर्दनि सां औरतूं सां वाह रे वाह बलंतुम क़ौमुन आदून चई हद खां लॻंदड़ क़ौम आहे आदून हद खां लॻंदड़ मुसरिफ़ीन अमरुल मुसरिफ़ीन इसराफ़ करण वारा ऐं हद खां लॻण वारा कालू हज़रत लूत अलैहिस्सलाम खे चयो हुननि पंहिंजी क़ौम लम तंतहि या लूत लतकूनन मिनल मुख़रजीन जेकॾहिं तूं इन ॻाल्हि तां नथो मुड़ी त पोइ असीं तोखे कढण वारनि मां कंदासूं यानी असीं कढंदासूं तोखे तूं निकिरंदे असांजे मुल्क मां वरी दुनिया में सॼो ॿाएताल इहो आहे माण्हू खे ॿिए खे कढणु था चाहिनि मुल्क मां चइबो आहे हीउ फलाणो निकिरी वञे त आऊं बादशाही करियां हीउ निकिरे त आऊं बादशाही करियां हीउ निकिरे त आऊं बादशाही करियां मुख़रजीन ख़र्ज निकिरो हिनखे या मरजूमीन या हुनखे संगसार कंदासूं मारींदासूं या हुनखे कढंदासूं मुल्क मां मूसा अलैहिस्सलाम जॾहिं आयो आहे त फिरौन चए थो त हीउ कढणु आयो आहे असांखे त वारो कयो ऐं हिनखे कढोसि त पाण रहूं हिते त हाणे हीअ जेके शुएब लूत अलैहिस्सलाम जी क़ौम आहे उहा बि चवंदा असीं तो कढंदासूं पंहिंजे मुल्क मां तूं पराओ धारियो माण्हू अलाए उर मञा आयो आहीं अलाए किथां खां हारान मां थींदो किनान मां थींदो हिते पहुतो आहीं मिस्र मञा थींदो हिते पहुतो आहीं ऐं पंहिंजो असां ते हाणे वेठो आहीं ऐं हाणे तोखे असीं कढंदासूं तूं असांजे क़ौम जा न आहीं निकिरी वञ असां वञा नबी जॾहिं निकिरी वेंदो त पोइ अज़ाब अलाह ताला जो ईंदो निकिरंदो रसूल पाक सलाह मके मां निकितो त पोइ अज़ाब आयो अलाह ताला अज़ाब मोकिलियो इंतिहा नथो करी बसि नथो करी बंदि नथो करी इहा ॻाल्हि या लूत लतकूनन मिनल मुख़रजीन قال إني لعملكم من القالين قلع والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلع قالين माना कंहिं ॻाल्हि खे नफ़रत करणु बुरो सम्झणु सुठो न सम्झणु चयाऊं जेको तव्हीं अमल करियो था उन खां बुरो सम्झां थो छा करियां ॿियनि फरमाए त को मूंखे रुकन हुजे शदीद जेको तव्हांखे पुॼी सघां तव्हांखां पुॼी नथो सघां لَئِن تَنْتَهِ يَا لُوطُ لَتَكُونَنَّ مِنَ الْمُخْرَجِينَ قَالَ إِنِّي لِعَمَلِكُمْ مِنَ الْقَالِينَ رَبِّ نَجِّنِي وَأَهْلِي مِمَّا يَعْمَلُونَ اے رب दुआ घुरियईं अलाह ताला खां त मूंखे ऐं मुंहिंजे अहल खे ख़ानदान खे फैमिली जूं नियाणियूं हुयूं ॿ पोइ हाणे ॿियूं के हुयूं सॻ में शादी ॿियनि हंधि थियल हुई छा थियो पर ॿ नियाणियूं बचियल हुयूं हुनजो ॼण अहवाल तौरात में बि आहे असांजे रिवायत में बि आहे रब नजनी व अहली मिम्मा यअमलून जेकी अमल कनि था इन खां असांजे घर खे त निजात हिन घर खे वाक़ई अलाह ताला निजात ॾिनी ऐं संदसि घर वारी बि यानी रुॻो ख़्याल जे लिहाज़ खां मुहबत जे खां पंहिंजे हमपरस्ती पेट्रियाटिज़म जे लिहाज़ खां छो जो हम वतन हुआ हुनजा उन सां हुनजी सां ॼण हिकिड़ो छा चइबो आहे त सिंपथी रखियईं थिए हमदर्दी रखियईं थिए इन करे पोइ हिते निहारी हमदर्दी जे लिहाज़ खां बाक़ी हाणे ॿी का ख़ाइन कोन हुई पोइ अलाह ताला फरमाए थो अजमाइन असां सभिनी खे निजात ॾिनी यानी उन अमल में मुलविस हिकिड़ो त न थिया पहिरीं ॻाल्हि आहे ॿियो असां अज़ाब अञा सभिनी खे कढियो पर औरत पोइ हिते रहिजी वई छो जो हुनजी हमदर्दी हुई पंहिंजे क़ौम सां त जेको हमदर्दी करे थो ऐं पंहिंजो उन गुनाह में मुलविस भले न बि हुजे उहो बि उन अज़ाब में हिसेदार आहे इला अजूज़न फिल गाबिरीन सवाइ पोड़ी जे अजूज़ माना जेका हीणी आहे माना औरत हूअं ई हीणी आहे वीचारी सभई हुन सां पर वरी जेकॾहिं पोड़ी आहे त वरी वधीक हीणी हूंदी वॾी आहे छो जो हुनजी धीअरूं बि आहिनि त पोइ उन वरी पोइ हिते निहारियो हमदर्दी खे ऐं इला अजूज़न फिल अजूज़ माना जेको मौजिज़ ऐं इज़ इन मज़ा यानी हीणाई वारी पोइ ॿिया जेके बाक़ी हुआ उन्हनि खे असां तबाह कयोसीं बर्बादु कयोसीं हलाक कयोसीं दम मरणा मींहुं वसायोसीं पथरनि जो
हुन ते फसाअ मतरुल मुनज़रीन। पोइ कहिड़ो न बुछड़ो हुयो उहो जेको मींहुं हुननि ते वुठो थिए जिन खे डेॼारियो वियो तिन खे मुनज़रीन माना उहे जेके डेॼारिया विया, मुनज़रीन जेके डेॼारींदड़ आहिनि। इन फी ज़ालिका लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन। हिन में आयत आहे पर घणा माण्हू नथा मञनि। व इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम। हाणे 175 आयत पहुता आहियूं। हिन खां पोइ असाबुल ऐकत, ऐकत माना जंगल जिते वण टिण वणकार घणी हुजे। पोइ मदियन हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे मुतलिक़ मतिलबु जे इलाइक़े जा माण्हू आहिनि। हज़रत शुएब जेको आहे सो मदियन जो औलाद मज़ा आहे। मदियन हज़रत इब्राहिम जो औलाद आहे। जेका हुनजी घरवारी हुई हज़रत सारा पहिरीं घरवारी, हज़रत हाजरा ॿी घरवारी, टी नालो आहे कतूरा हुनजो। हुनजा 6 औलाद आहिनि। पहिरीं मज़ा हिकिड़ो, ॿीं मज़ा हिकिड़ो ऐं हिन टी मज़ा 6 हुनजा पुट आहिनि। हुन 6 मज़ा हिकिड़ो मदियन आहे जेको हुयो हज़रत शुएब हुनजे औलाद मज़ा आहे। जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ईंदो त हुन शुएब अलैहिस्सलाम जे औलाद मज़ा यथरो हुनजो नालो रखनि था एक्ज़ोडस जे किताब में, तौरात जे 2 नंबर किताब में जथरो। त उहो उन मतिलबु शुएब जे औलाद मज़ा आहे। शुएब अलैहिस्सलाम ख़ुदि पाण न आहे उहो, त उनजे औलाद मज़ा आहे। पोइ उहो बि नबी आहे अलैहिस्सलाम उन ज़माने जो। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी तरबियत करे थो, हुनखे लठ बि ॾिए थो ऐं हुनखे हुनजी न्याणी सां शादी बि करे थो वग़ैरह वग़ैरह। त भई सभई ॻाल्हियूं हज़रत मूसा वग़ैरह सां वास्तो हिन जो। पर हज़रत मूसा पोइ ईंदो ऐं हज़रत ही मदियन शुएब अलैहिस्सलाम हुन खां अॻु जो आहे ॼण हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे 2nd 3rd जनरेशन मज़ा ॼण सम्झो त अहिड़े क़िस्म जो। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़िज़ना वहदिना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम।